दोदापुर भरसां मोहम्मदपुर थाने जी हद में मक़ामी पीटीआई अॻवान खां कार फुर कई वई आहे। हथियारबंदनि मोहम्मद शरीफ मलगाणी के यरगमाल करे कार फुर करे विया। आगाह कयूं पिया अहम ख़बर के हवाले से दोदापुर में जिते मोहम्मदपुर थाने जी हद में मक़ामी पीटीआई अॻवान खां कार फुर कई वई आहे। इन हवाले से ॿुधायूं पिया त हथियारबंदनि मोहम्मद शरीफ मलगाणी के यरगमाल बणाए कार फुर करे विया आहिनि। दोदापुर में ये अहम ख़बर है। नाज़रीन सां शेयर कयूं पिया। दोदापुर भरसां मोहम्मदपुर थाने जी हद में मक़ामी पीटीआई अॻवान खां कार फुर कई वई है। आख़िर हवाले से ॿुधायूं त हथियारबंदनि मोहम्मद शरीफ मलगाणी के यरगमाल बणायो ऐं कार फुर करे विया। अहम ख़बर ॾियूं पिया। दोदापुर भरसां मोहम्मदपुर थाने जी हद में मक़ामी पीटीआई अॻवान खां कार फुर कई वई है। तफ़सील मालूम कंदासीं SNTV न्यूज़ रिपोर्टर हनीफ़ मंदराणी खां। हनीफ़ मंदराणी, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दोदापुर वेझो मोहम्मदपुर थाणे जे हद तहीम लाड़े वटां जेको आहे हथियारबंदनि मक़ामी पीटीआई अॻवान खे यरगमाल बनाए वरितो। मक़ामी पीटीआई अॻवान खे यरगमाल बनाइण खां पोइ हथियारबंद जेको आहे त उन खां संस्कार फुर कई आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मक़ामी पीटीआई अॻवान आहे मोहम्मद शरीफ मलगाणी, जंहिंखे जेको आहे त हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणायो। यरगमाल बनाइण खां पोइ संदसि GLI कार, मोबाइल फोन ऐं 50,000 जेको आहे त रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। इतला मिलण ते पीटीआई जा कारकुन ऐं जेकी मलगाणी बिरादरी जा माण्हू आहिनि उहे वाक़े वारे हंधि पहुता ऐं पुलिस उते पहुची वई पर पुलिस ऐं मक़ामी माण्हुनि खां पहुचण खां अॻु जेको आहे हथियारबंद फ़रार थी विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको राति देरि सां वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंखे मक़ामी पीटीआई अॻवान खां जेको आहे त फुरकी वियो आहे ऐं ॿुधाए पियो वञे त उनखे जेको आहे त तशदुद जो पिणु निशानो बणायो। जी ठीक है, वॾी महिरबानी हनीफ़ मंदराणी इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।